सिंध दोस्ती सिथ नसीराबाद पारां टियों नसीराबाद अदबी मेलो मुनक़िद कयो वियो। अदबी मेले जो इफ़्तिताह डिप्टी कमिश्नर कंबर शदात कोट जावेद अली जागीराणी कयो। अदबी मेले में खाइण पीअण जी शयुनि खां अलावा मुख़्तलिफ़ किताबनि जा स्टॉल पिण लॻाया विया। 3 ॾींहं हलंदड़ अदबी मेले जे इफ़्तिताही तक़रीब में असांजो ज़िलो ऐं असांजे मौज़ूअ ते ॻाल्हि ॿोल करण खां पोइ नाले वारे अदीब जब्बार आज़ाद मंगीअ जे 2 किताबनि इहो इश्क जो आवाज़ ऐं अंत बहर उमीक जो जी महूरत कई वई, जॾहिं त मसरूर सियाल जे लिखियल किताब छिपुन छिना पेर ऐं अयाज़ खलील चिंजणीअ जे लिखियल किताब टिड़ियल गुल हुआसीं जी पिण महूरत कई वई। इन मौक़े ते डिप्टी कमिश्नर कंबर शदात कोट जावेद अली जागीराणी सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त नसीराबाद जे शहर में एतिरी वॾी एफर्ट कई आहे ऐं जंहिं लेवल जा इंतज़ामात आहिनि ऐं जंहिं लेवल जो प्रोग्राम या जेके आइटम्स रखिया विया आहिनि अल्हम्दुलिल्लाह तमामु घणा अट्रैक्टिव आहिनि ऐं तमामु घणा हौसला अफ़ज़ा आहिनि। सभिनी माण्हुनि जे लाइ तमामु हिकिड़ी ख़ुशी जो बाइस आहे त हिकिड़ी इल्मु दोस्त हिकिड़ी एक्टिविटी असांजे ज़िले में कंबर शदात कोट में थी रही आहे। त मैसेज नियापो इहो ई आहे सभिनी माण्हुनि जे लाइ त बदमैद हिन में शिरकत कनि ऐं जेको नियापो या जेको मक़सदु आहे हिन फेस्टिवल जो त इल्मु ऐं अदब ॿोली जे बचाव खे वधाइजे, इल्मु ऐं अदब में वधि पार्टिसिपेट कजे ऐं तामीरी कमनि में असांजो हर माण्हू हर मकतब फ़िक्र जो माण्हू तामीरी कमनि में अदबी कमनि में हिसो वठे। त इहो जेको मैसेज इहो नियापो आहे हर माण्हू ताईं पहुचे ऐं अमली तौर ते हिन ते करे ॾेखारीनि त जीअं असां जेके क़ौमी जेके मक़सद आहिनि उन्हनि खे माणे सघूं। अच्छा सर, जीअं हाणे तव्हां हिते ज़िक्र बि कयो लाइब्रेरियुनि जो, त पंहिंजे हिन इलाइक़े में ज़िले कंबर में इल्मु ऐं अदब जे शोबे खे हथी ॾियण लाइ अव्हां को जामे मनसूबो जोड़े रहिया आहियो जीअं इल्मु ऐं अदब जे शोबे खे हथी मिले? जी बिल्कुलु कोशिशि हूंदी आहे त असां जेको इल्मु अदब ऐं एजुकेशन तालीम जो सेक्टर आहे उन में वधि उन्हनि खे असां सपोर्ट कयूं। स्कूल जे तइदाद जे बारे में हुजे, कॉलेज जो हुजे या लाइब्रेरी जो हुजे, त हिन वक़्तु बि असांजे ज़िले में तमामु घणनि स्कूल से रिपेयरिंग जो या नवनि स्कूलनि जी कंस्ट्रक्शन जो कमु हली रहियो आहे। लाइक वाइज़ कॉलेजिस से बि लाइब्रेरी जो जेतिरे क़दुरु तालुक़ु आहे तक़रीबन असांजे 7 तालुक़नि मां 6 तालुक़नि में लाइब्रेरी आहे। डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन जी कोशिशि आहे त जेके रहियल 3 तालुका आहिनि त उन्हनि में बि असां लाइब्रेरी इस्टेब्लिश करायूं त जीअं माण्हुनि खे इल्मु ऐं अदब जी फैसिलिटी मिली सघे। हिकु शऊर जी अलामत आहे, सुजागी अलामत आहे। शऊर ऐं सुजागी जुरत पैदा कंदी आहे ऐं जॾहिं जुरत थींदी आहे तॾहिं माण्हू पंहिंजा हक़ वठी सघंदा आहिनि। ऐं अहिड़ा प्रोग्राम मुंहिंजी धरती सिंधी क़ौम जे लाइ तमामु घणा ज़रूरी आहिनि। जेतिरा घणा थींदा ओतिरो असांजी सुजागी थींदी, जुरत पैदा थींदी ऐं असां हक़ वठी सघंदासीं। इन समूरे सथ खे मुबारकूं आहिनि। नसीराबाद उहो मुंहिंजो महबूब शहर आहे जेको सुजाग ऐं बाशऊर शहर आहे, जेको सॼी सिंध में निमाया पंहिंजो किरदारु अदा करे थो। उन में मुंहिंजो भाउ जब्बार आहे ऐं असां निहायत ख़ुशि आहियूं हिन अहिड़े प्रोग्राम में। हे 3 दफ़ो प्रोग्राम थिए थो ऐं हिन में समूरा दोस्त समूरियूं सियासी पार्टियूं पंहिंजा विसारे गॾु वेहनि था, अदबी दोस्त गॾु वेहनि था, सहाफ़ी वेहनि था ऐं हिननि लाइ वरी बि मुबारकूं ॾियां थो ऐं सिंध दोस्ती सथ खे बि मुबारकूं ॾियां। हिन नंढड़े शहर में एतिरो वॾो प्रोग्राम अरेंज करण ई को आसान न आहे, छो त हिन प्रोग्राम जे करे हितां जी जेका आवाम आहे या हितां जा जेके नौजवान शागिर्द आहिनि उन्हनि खे मालूमात मिले थी ऐं उन्हनि खे इहा ख़बर पवे थी त नसीराबाद जेको नंढड़ो शहर आहे हिते जेको हीउ मेलो अरेंज थियो आहे या हीउ कयो पियो वञे त हीउ केतिरो अहम आहे। छो त हीउ मेला कंहिं आम शहरनि में न पिया कया वञनि, हीउ ख़ासि माण्हू ई कंदा आहिनि। छो त जेके अदब सां चाहु रखनि था या जेके तालीमी याफ़्ता माण्हू आहिनि उन्हनि जो ई कमु आहे। त मां सम्झां थो हीउ तमामु सुठो मेलो आहे ऐं हीउ टियों मेलो जेको नसीराबाद में मुनक़िद कयो वियो आहे इन हवाले सां नसीराबाद जी जेका आवाम आहे या जेके हीउ दोस्त हीउ मेलो अरेंज कनि पिया उन्हनि खे आउं मुबारकबाद चवां थो ऐं इहो बि चवां थो त जेके हितां जा दोस्त आहिनि नौजवान आहिनि उहे हिन मेले में वधि खां वधि शामिलु थियनि त बहितरु आहे। अदबी मेले में मुख़्तलिफ़ साइंसी, सियासी, इल्मी ऐं अदबी मौज़ूअनि समेत शाह सचल ऐं सामीअ जी शाइरी ऐं संदनि जी गूनागून शख़्सियतुनि ते पिणु बहस मुबाहिसा कया विया, जिन में भाऊ दुरमन बुरड़ो, अयूब लतीफ़ी गाद, मखमूर बुखारी, फैज़ जुणेजो, GN खोसो, सकीना पिरहगाद पिणु हिसो वरितो। हिन अदबी मेले मां कहिड़ा ॾूरस नतीजा मिली सघंदा, इन मुतलिक़ सिंध TV न्यूज़ सां मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जे अॻुवाणनि ॻाल्हाईंदे चयो त
ख़ासि करे नौजवान जेके आहिनि जेके मुख़्तलिफ़ जेको आहे सो ॿियनि मसइलनि ते में वर चढ़ी विया आहिनि उनखे हे प्रोग्राम वधाईंदा ऐं उन्हनि सियासी धुरनि सां वधीक जोड़ींदा। तव्हां हाणे फैज़ मेलो ॾिठो जेको लाहौर में उन्हनि जेको नौजवाननि ते रोल अदा कयो उन सभिनी नौजवाननि ते अहिड़ा तरह असर कया आहिनि। मुंहिंजो चवण जो मक़सदु आहे त अहिड़ा प्रोग्राम हर जाइ ते थियणु खपनि त नौजवाननि खे ख़बर पए सियासी समाजी अदबी ॼाण वधे त जीअं उहे सही रुख सां सियासत कनि। हिन क़िस्म जा मेला मुनक़िद करे माण्हुनि खे अॼु जी ज़िंदगी हाल जेको आहे उन मुतलिक़ रोशनास कराइणु ऐं मुस्तक़बिल खे कीअं बहितर बनाइजे उन मुतलिक़ सोचण लाइ जेको आहे हीअ वॾा मददगार थियनि था। सो ही कुवतूं अदबी जेके अदीब आहिनि जेके ज़िंदगीअ सां लाॻापियल अदब तख़लीक़ कनि था ऐं जेके माण्हुनि खे तारीख़ में अहिड़नि शख़्सनि सां रोशनास कराइनि था जन तारीख़ खे हिकु मस्बत अंदाज़ सां अवामी अंदाज़ सां ॾिसी अॻिते वधाइण जी कोशिशि कई आहे। उन्हनि खां मुतारिफ़ कराइनि था उनजो नतीजो इहो निकिरंदो त समाज जे अंदरि हलचल जी सूरत हाल पैदा थींदी छो त 1990 खां पोइ तारीख़ हिकिड़ी ज़वाल जे दौर मां गुज़री रही आहे लाथ जे दौर मां गुज़री रही आहे। हाणे इहा उभार जे दौर में कीअं वञे लाथ मां जान कीअं छॾाए इंसानी समाज वरी तरक़ी जे मंज़िलुनि ॾे कीअं वञे हिन क़िस्म जा प्रोग्राम उन में काफ़ी मददगार थींदा। कंहिं बि हिकिड़े प्रोग्राम जा नतीजा फौरी तौरु न निकिरंदा आहिनि। हिन क़िस्म प्रोग्राम सिंध जे हर ॻोठ हर शहर में थियणु घुरिजनि ऐं सिंध जी सियासत अदब ऐं फ़िक्र में जेके फसाना आहिनि जेके कूड़ आहे हे प्रोग्राम उनखे ॾाइण में ऐं सच खे सम्झण में मददगार साबित थी सघनि था। जेकॾहिं सिंध जो नौजवान सिंध जो जेको आहे मर्द सिंध जी औरत किताब पढ़े जदीद साइंस पढ़े छो त असां स्कूलनि कॉलेजनि जी तालीम जेका आहे उहो इंसान न बणाईंदी उहो तव्हांखे हिकिड़ो कॉर्पोरेट कल्चर जो मुलाज़िम बणाईंदी। पर हिन क़िस्म अदबी ऐं सियासी जेके मिड़ाक आहिनि उहो सुठो असरु छॾे सघनि था। शर्त इहा त हिन मिड़ाकनि खां पोइ माण्हू किताब पढ़नि ऐं किताब जी वॾी तादाद में छपियो आहे सुठी ॻाल्हि आहे। असांजो जेको अदब आहे उन में असांजूं सभु शयूं समायल आहिनि कल्चर बि ॿोली बि सकाफ़त बि। असां पंहिंजे इन अदब खे जेकॾहिं जीआरींदासीं त असांजो पूरो जेको असांजो सिंध जो इलाइक़ो आहे उहो असांजो जी पवंदो असांजो माण्हू में शऊर ईंदो। हिकु नंढी कड़ी आहे असांजी हिकिड़ो सिलसिलो आहे असां शुरू कयो आहे त पंहिंजे माण्हुनि में किताब पढ़ण जो रुझान पैदा कजे इल्मु ॾांहुं राग़िब कजे। उन सिलसिले में असांजी हिकिड़ी नंढी कड़ी आहे जेका नसीराबाद अदबी मेले जे हवाले सां आहे। हीउ टियों अदबी मेलो आहे ऐं ज़रूरु हिन में ॾुखियायूं ऐं मुश्किलातूं अचनि थियूं। बहरहाल उहे मुश्किलातुनि खे कोन ॾिसबो ऐं मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई वञूं था। 3 ॾींहनि वारे अदबी मेले में नसीराबाद समेत सिंध जे सुजाण शख़्सियतुनि शिरकत कई जॾहिं त हैदराबाद सखर लाड़काणो समेत ॾूरहनि इलाइक़नि खां अदीबनि शाइरनि लेखकनि फ़नकारनि सहाफ़ियुनि उस्तादनि ॿारड़नि पिणु भरपूर हिसो वरितो ऐं अदबी मेले जी रौनकुनि खे साराहियो। हिननि माखियुनि जा मण ऐं मोहबतुनि जा मण लहणिया जो हेड़े घुट ऐं ॿूसट वारे दौर में इहे नौजवाननि जो जेको टोलो आहे जेका हिननि जी टीम आहे इहो टाइम कढी सिंध जे मुख़्तलिफ़ अदीबनि सां राब्ता करे शाइरनि सां राब्ता करे हिकिड़ो महफ़िल मचाईंदा ऐं हीअ हिननि जो टियों प्रोग्राम आहे। कुझु दोस्त चवनि पिया त हीउ नाकाम बि ईंदा छो त हिननि खे कंहिं बि पासे खां का सरकारी सरपरस्ती कोन्हे का पर नसीराबाद जे हिन नौजवाननि इहो टियों भेरो हीउ मेलो लॻाए इहो साबित करे ॾेखारियो आहे त जेकॾहिं असीं नसीराबाद जा नौजवान चाहिनि त कुझु बि करे सघनि था। त हीउ ॾाढो हिकिड़ो बहितरीनु एक्टिविटी आहे जंहिंमें इल्मु अदब साइंस तालीम शाइरी ऐं मुख़्तलिफ़ शयुनि ते ॻाल्हायो वेंदो आहे। सरकारी इदारनि खे घुरिजे त हिननि नौजवाननि जी हिमत अफ़ज़ाई करण जे लाइ घटि में घटि ॿियो कुझु न त थोरो की घणो हिन जी सपोर्ट कनि त जीअं हर साल इहो जेको मेले जो जेको प्रोग्राम आहे इहो थींदो रहे लॻंदो। कहिड़ो आहे पैगाम त असांजो वाज़े इहो आहे त माण्हुनि में फ़िक्री सोच फैलाइजे। हीअ वॾनि शहरनि में कराची ऐं हैदराबाद में थियनि पिया प्रोग्राम त असां 3 साल अवल सोचियोसीं त छो न इन्हनि प्रोग्रामनि खे बि हेठी सतह ते खणी अचे छो जो हेठी सतह ते ई असां संजीदा माण्हू मिलनि था। बाक़ी कराची ऐं हैदराबाद में त तव्हां दोस्त पाण ई अंदाज़ो लॻाए सघो था त हुते सिर्फ़ु माण्हू एंटरटेनमेंट लाइ थो अचे। हिते जेको माण्हू मिले थो या असां जेके मुक़ररु अचनि था जॾहिं असांजो उन फेस्टिवल थी वञे थो हिन खां पोइ कचहरी कयूं था त ॾाढो ख़ुशि थींदा आहिनि चवंदा आहिनि असांखे हिन नंढनि शहरनि में असांखे संजीदा माण्हू था मिलनि जेके असांखे ॿुधनि था। ऐं ॿियो इहो त असांजो जेको पैगाम आहे त हिकिड़ो त माण्हू खे फ़िक्री सोच ॾिजे। ऐं ॿियो असांखे जेका तयारी घुर्बल हूंदी आहे उन वधि में त असांखे बाक़ी 3 महीना घुर्बल हूंदा आहिनि। 2-3 महीननि में असां जेके असां मुक़ररु हूंदा आहिनि असांजा महिमान जेके अचनि था उन सां राब्ता कंदा आहियूं या जेका असांजी एडवर्टाइज़मेंट आहे उन सां ॻाल्हाईंदो तव्हां जहिड़े मीडिया जे दोस्तनि सां राब्तो कंदा आहियूं त 2 खां 3 महीननि में असांजो सॼो प्लान तयारु थी वेंदो आहे।
ऐं जेके असांजो वेकू आहिनि उहे वेकू जॾहिं असां रखंदा आहियूं त उहो जेके असां मुक़ररु हूंदा आहिनि उन सां सलाह मशवरा हूंदा आहिनि या असांजा पंहिंजा दोस्त आहिनि असांजे शहर जा जेके दोस्त आहिनि उन सां सलाह मशवरा करे ई असां फाइनल कंदा आहियूं। अॼु जॾहिं इज़हार जे हर तरीक़े ते पाबंदी आहे, अॼु जॾहिं सहाफ़त नथी करणु ॾिनी वञे, सियासत करणु नथी ॾिनी वञे, समाजी अमल में बि इवन ॾुखियायूं आहिनि, अदब ते जेको आहे सो गदगंडूं लॻल आहिनि, उते जेकॾहिं अहिड़े क़िस्म जो उत्तर सिंध में नंढड़े शहर में मेलो लॻे थो त इहो इंतिहाई ख़ुशाइंद मामिलो आहे ऐं असीं सम्झूं था त हीउ जेको 3 सालनि खां सिलसिलो हले थो पियो इहो पूरी सिंध अंदरि हिकिड़ो मिसाली अमल आहे ऐं उत्तर सिंध जो हीउ शहर जेको आहे उहो मज़ाहमतकारनि जो शहर आहे। मोट में हिते असांजूं न्याणियूं, असांजा नौजवान, असांजा बुज़ुर्ग, अदीब, दानिश्वर, सहाफ़ी, सियासी वर्कर सभु गॾिजनि था ऐं शानदार प्रोग्राम थी सघे थो। हिन अदबी मेले में ॿारड़नि क़ौमी गीतनि ते टेबलोज़ पेश कया, नाले वारनि ॻाइणनि सॼण सिंधी, इल्ताफ़ समो, रफ़ीक मंगी ऐं ॿियनि फ़न जो मुज़ाहिरो करे महफ़िल खे झूमाए छॾियो। हुकूमत खे घुर्जे त हिन क़िस्म जे इल्म ऐं अदब खे हथी ॾींदड़ प्रोग्रामनि जी वाहर करे जीअं अदब जो शोबो सगारो थी सघे। कैमरामैन सज्जाद कलोड़ो सां गॾु अल्लाह बख्श कुरैशी, सिंध टीवी न्यूज़, नसीराबाद।